अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सभिनी जो हिकु दफ़ो ॿीहर नॉलेज हब में भली कार। दोस्तों, अॼुकल्ह जी दुनिया में असां सभिनी वटि का न का सवारी त हूंदी आहे जंहिंसां असां हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं सफ़र करे सघंदा आहियूं, जंहिंसां असांजी ज़िंदगी आसान बणिजी वेंदी आहे। कंहिं वटि कार हूंदी आहे त कंहिं वटि मोटरसाइकिल या त वरी को पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र कंदो आहे। दोस्तों, अॼु मां तव्हांखे अहिड़ियूं बहितरीन जदीद ऐं आला क़िस्म जूं सवारियूं ॾेखारण वारियूं आहियां। जदीद टेक्नोलॉजीअ सां लैस इहे सवारियूं एतिरियूं मुनफ़रिद आहिनि जो पहिरीं नज़र में तव्हांखे ॾिसी इन्हनि सां प्यार थी वेंदो। लाइक करे मूंखे पंहिंजो सपोर्ट ज़रूरु ॾींदा। अचो त शुरू कयूं था हे दिलचस्प सफ़र। 5 नंबर ते आहे हवर बोर्ड। दोस्तों, पेश आहे तव्हांजे साम्हूं ग्रेविटी या कश्य शकल खे मात ॾींदड़ ही हवर बोर्ड। जेकॾहिं तव्हांखे स्केट बोर्ड हलाइण न ईंदो आहे तॾहिं बि तव्हां हिन हवर बोर्ड जी सवारी करे सघो था, छो त हिन में जायरो सेंसर्स फिट आहिनि जेके तव्हांखे किरण न ॾींदा। हिन हवर बोर्ड में अहिड़ी टेक्नोलॉजी जो इस्तेमालु कयो वियो आहे जो तव्हां कंहिं बि साइड थोरो झुकंदव त हे ओॾे मुड़ी वठंदो, ऐं जेकॾहिं तव्हांखे हिन हवर बोर्ड तां लहणो हुजे त रोड जी साइड ते थोरो हिनखे झुकायो त हे ऑटोमेटिक उते बीही रहंदो ऐं आराम सां लही वञो। हिन में फिट मोटर जी स्पीड 32 किलोमीटर फी कलाक आहे, जंहिंमें सेफ्टी ऐं इफिशंसीअ जो ख़ासि ध्यानु रखियो वियो आहे। हिन हवर बोर्ड में बिल्ट इन स्पीकर्स ॾिना विया आहिनि जंहिंसां तव्हां हिनखे हलाइण वक़्तु बोर न थियो। हिन में मौजूदु LED लाइट्स राति जो ख़ुदि ब ख़ुदि ॿरी वेंदियूं आहिनि ऐं हिन जी हाई एफिशिएंसी बैटरी हिकु रिचार्ज ते तव्हांखे 30 खां 40 किलोमीटर ताईं सफ़र कराए सघे थी। दोस्तों, हिन हवर बोर्ड में उहो सभु कुझु आहे जेको हिकु मॉडर्न हाईटेक व्हीकल में हुजणु खपे, जंहिं करे ही हिकु कमाल जो डिवाइस बणिजी वेंदो आहे। दोस्तों, छा तव्हां मां कंहिंजी पाणीअ ते साइकिल हलाइण जी ख़्वाहिश रही आहे? जेकॾहिं हा त पोइ ॾिसो हिन मेंटा 5 साइकिल खे। हिन कमाल जी साइकिल खे पाणीअ ते हलण लाइ ख़ासि डिज़ाइन कयो वियो आहे। हिन साइकिल खे जेतिरा तेज़ तव्हां पैडल हणंदव हिन जो मोटर ओतिरी ताक़त वधीक पैदा कंदो। हिन जी बहितरीन एरोडायनामिक्स हिन खे 20 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां पाणी ते हलाए सघे थी ऐं कार्बन फाइबर मटीरियल सां ठहियलु हुजण करे हीअ काफ़ी हल्की पिण आहे, जंहिंसां हिन खे पाणीअ ते हलाइण में तमामु आसानी थींदी आहे। मेंटा 5 खे हिकु आम साइकिल वांगुरु हलाए सघिजे थो ऐं हिन जी स्टेबिलिटी ऐं बैलेंस ॾाढो कमाल जो आहे, जंहिंसां तव्हां हिन साइकिल तां किरंदा न आहियो ऐं वॾी सुकून सां हे तव्हांखे पंहिंजो सफ़र इंजॉय कराईंदी आहे। त दोस्तों, तव्हांजो छा ख़्यालु आहे? अहिड़ियूं साइकिलूं सिंध में केसि ताईं अची वेंदियूं? कमेंट्स में लिखी मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों, सी बॉब उन ख़ासि माण्हुनि लाइ ठाहियो वियो आहे जिन खे वाटर स्पोर्ट्स सां वधीक लॻाव आहे। हीउ नंढो डिवाइस पाणीअ जे अंदरि 15 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां हलाए सघिजे थो ऐं हिन खे कंट्रोल करण बि ॾाढो आसान आहे। बसि तव्हांखे जंहिं बि डायरेक्शन में वञिणो आहे हिन खे हल्को उन तरफ़ मोड़ियो ऐं हीउ नंढो डिवाइस ओॾां ई हली पवंदो। सी बॉब जो वज़न सिर्फ़ु 28 किलोग्राम आहे ऐं हिन में हिकु ख़ासि क़िस्म जो हॉर्स पावर इंजन लॻल आहे, जंहिंसां हिन खे ताक़त मिलंदी आहे। हिन डिवाइस सां तव्हां पाणीअ में 130 फुट हणी करे वॾी आसानीअ सां वरी वापसि सतह ते अची सघो था ऐं हिकु दफ़े जी चार्ज ते हिन डिवाइस खे 1 कलाक नॉन स्टॉप हलाए सघिजे थो। सी बॉब 8 रंगनि में ईंदो आहे ऐं हिन जी क़ीमत 12 लख रुपया आहे। दोस्तों, ही आहे मर्सिडीज़ बेंज़ जी सेल्फ ड्राइविंग बस, जेका फ़िलहाल सिर्फ़ु हिकु प्रोटोटाइप मॉडल आहे। हिन खे मर्सिडीज़ मुस्तक़बिल जी हिकु झलक ॾेखारण लाइ ईजाद कयो आहे। हीअ बस ॾिसण में जेतिरी शानदार लॻी रही आहे ओड़ा ई कमाल जा हिन जा फीचर्स पिण आहिनि। हिन बस जे इंटीरियर खे पूरी तरह रीडिज़ाइन कयो वियो आहे। हिन बस में कंपार्टमेंट्स खे अलॻि अलॻि पार्ट्स में डिवाइड कयो वियो आहे, जंहिंसां बस में सफ़र कंदड़ मुसाफ़िरनि खे हिकु लग्ज़रियस फीलिंग अचे ऐं गॾोगॾु ड्राइवर बि आराम सां सुकून सां गाॾी हलाए सघे, छो त बस पाण ई रोड ते मौजूदु ट्रैफिक सिग्नल्स खे सुञाणे वठंदी आहे ऐं रस्ते ते मौजूदु गाॾियुनि ऐं माण्हुनि ऐं सिग्नल्स खे ॾिसी करे हीअ पाण खे ऑटो ड्राइव कंदी आहे।
हिन में लॻल GPS ऐं रेडार जंहिंजी मदद सां हीअ बस पंहिंजी ड्राइविंग खे पूरी तरह सां कंट्रोल कंदी आहे। दोस्तो, पेश आहे तव्हांजे साम्हूं राइनो, जेका दुनिया जी पहिरीं वन व्हील्ड इलेक्ट्रिक बाइक आहे। हिन जो बेहद कमाल जो सेल्फ बैलेंसिंग सिस्टम तव्हांखे हिन तां किरण न ॾींदो ऐं को बि माण्हू हिन खे कुझु ई फुट हलाए हिन जी ड्राइविंग खे मास्टर करे सघे थो। राइनो खे ताज़ो ई मार्केट में लॉन्च कयो वियो आहे ऐं हिन जे मौजूद क्रिस हॉकमैन जो चवणु आहे त राइनो खे 144 किलोमीटर फ़ी कलाक जी टॉप स्पीड ते हलाए सघिजे थो। हिन खां अलावा बिजलीअ ते हलण जे करे हीअ गाॾी को पॉल्यूशन या आलूदगी नाहे कंदी ऐं हीअ हलाइण में बेहद आसान पिणु आहे। हिन खे तंग मोड़नि ते बि आसानी सां मोड़े सघिजे थो ऐं हिन जी पोर्टेबिलिटी काफ़ी कमाल जी आहे, जंहिं करे वॾे सफ़र ते बि हीअ बिल्कुलु बैलेंस रहंदी आहे। अगरि ॻाल्हि कजे हिन जे वज़न जी त हीअ अमेज़िंग बाइक सिर्फ़ु 58 किलोग्राम जी आहे। त दोस्तो, तव्हांजो राइनो जे बारे में छा ख़्यालु आहे, इहो मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो।